बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इमरान ख़ान जे ऐलान खां बाद में हिकु क़ानूनी बल्कि आइनी मसइलो पैदा थी वियो आहे मुल्क जे अंदरि। पंजाब असेंबली जेका हुन जी हुकूमत आहे PTI जी, जिते वज़ीर आला चौधरी परवेज़ इलाही साहबु आहे ऐं KPK में बि हुनजी पंहिंजी जेका मुकमल वज़ीर आला बि हुनजो पंहिंजो आहे। ॿिन्ही सूबनि मां हुन ऐलान कयो आहे त हू मशावरत करे ऐं हिन PDM यानी हिन करप्ट निज़ाम जो हिसो नथो थियणु चाहे त हू ॿई असेंबलियूं डिज़ोल्व कंदो। हुनजी हिकिड़ी चाल इहा ई त जॾहिं ॿ वॾियूं असेंबलियूं यानी पंजाब असेंबली या KPK जी जेका सूबाई हुकूमत आहे उहे जॾहिं डिज़ोल्व थी वेंदियूं त पोइ हू हुनजी हिकिड़ी सोच या हुनजी सियासी हिकमत अमली जेका चाल आहे, पॉलिटिकल जेका हिकिड़ी ट्रिक आहे, उन जे मूजिबि त हुन इहो सोचियो आहे त जॾहिं ॿ असेंबलियूं सूबनि जूं डिज़ोल्व थी वेंदियूं, फिनांशियल जेको इशूज़ पैदा थींदा त ॿिन्ही सूबनि जे अंदरि कीअं 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन कराईंदी ऐं वरी 6-8 महीननि खां बाद में मुकमल तौर ते वफ़ाक़ी सूबो यानी सूबाई असेंबलियूं सिंध जूं, बलोचिस्तान जूं या नेशनल असेंबली जेका डिज़ोल्व थींदी उन में वरी इलेक्शन कराए। इहो सॼो सियासी वायुमंडल त पंहिंजी जॻह ते आहे, लेकिन क़ानूनी इशूज़ बि आहे। उन सां गॾु फिनांशियल इशू आहे न पूरे पाकिस्तान जे लाइ, असांजे मुल्क पाकिस्तान जे लाइ। इन सॼे ते असां जेकॾहिं सरसरी हिकिड़ी नज़र रखंदासीं, ॿिनि सूबनि जे अंदरि जेकॾहिं असेंबलियूं नथियूं रहनि, डिज़ोल्व थी थियनि, उतां जी हुकूमत उन्हनि असेंबलियुनि खे डिज़ोल्व थी करे, त छा पूरे मुल्क जे अंदरि इलेक्शन थींदी या उन ॿिनि सूबनि जे अंदरि इलेक्शन थींदी? वॾो सुवाल इहो आहे। इमरान ख़ान जे बयान में छा क़ानूनी पेचीदगी आहे या पॉलिटिकल हिकिड़ी उनजी हिकिड़ी चाल आहे त जीअं PDM हुकूमत खे कंफ्यूज़ करे, उन ते प्रेशर दबाव रखे करे पूरे मुल्क जे अंदरि हिकिड़ो सियासी नओं इलेक्शन जो माहौल पैदा कयो वञे। असां मुलाहिज़ो कंदासीं त आइन जे आर्टिकल 112 जो ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान 1973 जे मूजिबि उहो त चवे त CM उन सूबे जो, चीफ मिनिस्टर यानी एग्ज़ीक्यूटिव जेको कमांडर हूंदो आहे उन सूबे जो, उहो हूंदो आहे वज़ीर आला। वज़ीर आला पंजाब या KPK ख़ैबर पख्तूनख्वा जो चीफ मिनिस्टर अगरि पंहिंजो सूबे जी असेंबलियूं डिज़ोल्व करणु चाहिनि था, मुकमल तौर ते डिज़ोल्व करणु चाहिनि था यानी ख़तमु करणु चाहिनि था, त हू अहिड़ी राय ॾेखारींदो गवर्नर खे ऐं उन्हनि असेंबलियुनि खे डिज़ोल्व कंदो। अगरि जेकॾहिं देरि थो करे, का अहिड़ी लाचारी ॾेखारे थो या अहिड़े कंहिं क़िस्म जो को हिकिड़ी लचक ॾेखारे थो त जेकॾहिं इनखे अञा लिंगरान कजे त को बि पावर गवर्नर खे न आहे। 48 कलाकनि जे अंदरि अंदरि उहे असेंबलियूं उन राय खां, डिज़ोल्यूशन वारी राय खां या उन जेका रिक्वेस्ट ॾिनी गवर्नर खे, उन खां बाद में 48 कलाकनि जे अंदरि अंदरि उहे असेंबलियूं पाणे टुटी वेंदियूं। इहो आहे 112 आर्टिकल 1973। उन खां बाद में ॾिसंदासीं त जॾहिं CM यानी चीफ मिनिस्टर उन सूबे जी असेंबलियूं डिज़ोल्व करे छॾियूं त उन खां बाद में छा उन सूबे जे अंदरि इलेक्शन थींदी सिर्फ़ु, या पूरे मुल्क जे अंदरि हिकु सूबे जे असेंबलियुनि टोड़ण सां पूरे मुल्क जे अंदरि इलेक्शन कराइण ते का क़ानूनी हिकिड़ी पाबंदी आहे या राय आहे? क़ानून छा थो चए उन जे बारे में? उन जे हवाले सां जेकॾहिं असां ॾिसंदासीं आइन पाकिस्तान 1973 जे आर्टिकल 224 जो सब क्लास 2 में, त उहो त चवे त अगरि जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत मिसाल जे तौर ते हींअर शहबाज़ शरीफ़ पंहिंजी यानी क़ौमी असेंबली टोड़े छॾे, या पंजाब जो जेको वज़ीर आला आहे चौधरी परवेज़ इलाही साहब उहो पंहिंजे सूबे जी असेंबली टोड़े थो, या KPK हुकूमत जेका आहे पंहिंजी असेंबली टोड़े थी, या सिंध गवर्नमेंट साईं मुराद अली शाह साहब पंहिंजे सूबे जे अंदरि असेंबली टोड़े थो, त आइन जो आर्टिकल 224 जो सब क्लास 2 थो चवे 1973 जे हवाले सां त उन सूबे या उन वफ़ाक़ी असेंबली जे हवाले सां इलेक्शन कराई वेंदी। इलेक्शन कराई वेंदी 90 ॾींहंनि जे अंदरि। यानी पंजाब असेंबली अगरि जेकॾहिं टोड़ी थी वञे या KPK हुकूमत इमरान ख़ान PTI जी हुकूमत जे हवाले सां उहे असेंबली पंहिंजे सूबे जे अंदरि टोड़नि था, त 90 ॾींहंनि जे अंदरि उन सूबनि जे अंदरि इलेक्शन कराई वेंदी। यानी जेका इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान आहे उन सूबे जे अंदरि इलेक्शन कराईंदी, न कि पूरे पाकिस्तान जे अंदरि। इहो क़ानूनी तरह सां इहा वाज़िह शइ आहे त जेको सूबो या क़ौमी असेंबली पंहिंजो पाण वज़ीर आज़म पाकिस्तान क़ौमी असेंबली टोड़े या को वज़ीर आला उन सूबे जो पंहिंजे सूबे जी असेंबली टोड़े, त उन सूबे जे अंदरि या उन वफ़ाक़ी असेंबली जे हवाले सां इलेक्शन कराई वेंदी। इन हवाले सां आर्टिकल 112 सूबाई इलेक्शन जे हवाले सां, सूबे जी असेंबली टोड़ण जे हवाले सां, ऐं 224 जो सब क्लास 2 आइन पाकिस्तान 1973 जे हवाले सां आहे त उन सूबे जे अंदरि इलेक्शन थींदी 90 ॾींहंनि जे अंदरि, या जेकॾहिं वफ़ाक़ी असेंबली टोड़ी थी वञे यानी वफ़ाक़ी क़ौमी असेंबली खे टोड़े थो वञे त 90 ॾींहंनि जे अंदरि उन क़ौमी असेंबली जे हवाले सां इलेक्शन थींदी। इहो वाज़िह थी वियो क़ानून जे हवाले सां
त हिकु असेंबली सूबे जे अंदरि टोड़ सां या वफ़ाक़ी असेंबली खे टोड़ सां को मुल्क जे अंदरि को सियासी हिकिड़ो इंतिशार पैदा थींदो ऐं पूरी असेंबलियूं टुटंदियूं, वफ़ाक़ी असेंबली टुटी वेंदी, सूबा टुटी वेंदा ऐं वरासरा इलेक्शन जो माहौल थींदो। इन हवाले सां आइन जो आर्टिकल 224 जो सब आर्टिकल 2 क्लियर थो चवे त सिर्फ़ु उन सूबे जे अंदरि इलेक्शन कराई वेंदी। अगरि जेकर PTI पंजाब असेंबली टोड़े थी या KPK जी असेंबली टोड़े थी त उन सूबनि जे अंदरि 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान आइन जे आर्टिकल 224 जो सब क्लास 2 जे मूजिबि इलेक्शन कराईंदी। इहो त थी वियो आइन ऐं कानून जे हवाले सां। लेकिन हिते इमरान ख़ान जी इन सियासी चाल खे बि हिकु रुख सां हिकु नज़र सां ॾिसणु खपे त उन हिकु इन लम्हे ते इन मौक़े ते तमामु वेझो जनरल इलेक्शन जो टाइम बची वियो त छो इन इहे ऐलान करण जे हवाले सां हिकिड़ी सोच रखी या इहो हुन सरप्राइज़ ॾियण जी हिकिड़ी कोशिशि कई। इहो मुंहिंजो हिकिड़ो सरप्राइज़ आहे 26 नवंबर ते 2022 ते जेको हुन रावलपिंडी में ॾिनो, इस्लामाबाद जे ऐवाननि जे अंदरि या पूरे मुल्क जे जेका बि आवाम गॾु थियो, मेड़ाको थियो, तमामु वॾो मेड़ाको गॾु थियो या माना पूरे पाकिस्तान जा माण्हू गॾु थिया, पूरी दुनिया ॿुधो हुनखे त हुन 26 नवंबर 2022 ते चयो त मां ॿिन्ही असेंबलियुनि खे टोड़ियां थो ऐं ख़तमु थो कयां, हिन करप्ट निज़ाम जो मूंखे हिसो न आहे थियणु। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन सोच जे करे जेका मां सम्झां थो, मुंहिंजो जेको सियासी शऊर आहे, जेको मां सियासी शऊर शागिर्दीअ वारो ज़हन रखां थो, त इहो सिर्फ़ु उन इमरान ख़ान इन हद ताईं इहा सियासी चाल विढ़ी आहे त जीअं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ॿिन्ही सूबनि जे अंदरि इलेक्शन कराए त फिनेंशियल क्राइसिस अचनि, तमामु वॾी बजट ख़र्च थींदी इलेक्शन कमीशन जी, यानी पूरे मुल्क जी असांजे इन पूरे पाकिस्तान जे अवाम जी जेका बजट ख़र्च थींदी इन ॿिनि सूबनि जे इलेक्शन कराइण ते तमामु अरबनि खरबनि जे अंदरि। उन खां अलावा जेको 5-8 महीननि खां बाद में वरी क़ौमी असेंबली थींदी डिज़ोल्व, या सिंध असेंबली डिज़ोल्व थींदी, बलूचिस्तान जी असेंबली डिज़ोल्व थींदी, उन्हनि ॿिनि सूबनि ऐं वफ़ाक़ जे अंदरि जेका इलेक्शन थींदी, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इलेक्शन कराईंदी, उनजो बि वॾो फिनेंशियल क्राइसिस पैदा थींदी हिन मुल्क जे अंदरि। इन करे मां सम्झां थो त PDM खे ही तमामु बहितरीनु मौक़ो आहे त अगरि जेकॾहिं हू पूरे मुल्क जे अंदरि असेंबलियूं डिज़ोल्व कनि, को हिकमत अमली तयारु करे ऐं डिज़ोल्व कनि, जेको खटे अचे, इमरान ख़ान खटे अचे, PDM नवाज़ शरीफ़ खटे अचे, पाकिस्तान पीपल्स पार्टी खटे अचे, जेको बि खटे अचे उहो अवाम जे वोट ऐं सपोर्ट सां खटे अचे। ऐं हिन फिनेंशियल क्राइसिस जे अंदरि जेको सियासी क्राइसिस त पंहिंजी जॻह ते, लेकिन जेको मालियाती जेको माली क्राइसिस आहे, यानी फिनेंशियल जेको क्राइसिस पैदा थी रहियो आहे मुल्क जे अंदरि, ग़रीब तर ग़रीब मुल्क थी रहियो आहे, यानी तमामु घणी माली बहरान जो शिकार थी रहियो आहे असांजो वतन अज़ीज़ पाकिस्तान। उन मां निकिरण जे लाइ PDM जे लाइ बि ही तमामु बहितरीनु मौक़ो आहे त इमरान ख़ान जी इन चाल या इन सियासी हिकमत अमलीअ खे मद्देनज़र रखंदे करे पंहिंजो बि हिकिड़ी सियासी शऊर रखनि त जीअं हिन मुल्क जे अंदरि जेका थोरी घणी साख ख़राबु थी आहे PDM जी, उहा वरी बहाल थियण जी हिकिड़ी नई किरन पैदा थिए। फ़िलहालु एतिरो, इंशाअल्लाह ताला कंहिं नए ॾींहं ते कंहिं नए मौज़ूअ सां ज़रूरु हाज़िर थींदासीं। तेसिताईं वठूं था इजाज़त। अल्लाह निगहबान।